हानिया वक़्त अपडेट के पिया दौलतपुर सफ़र मां वसीम शाह जी रिपोर्ट मुताबिक त दौलतपुर भरसां ॻोठु करमपुर जो सीनियर उस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी ज़िंदगी जा 41 साल तइलीम खाते खैर पे रिटायर थी वियो। संदसि मानमी उस्ताद बिरादरी पारां मानाइतो आजियाणो ॾिनो वियो ऐं चयसि उस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी जी रिटायरमेंट थियण बैदि संदसि स्कूल जो उस्ताद मोहम्मद उस्मान सोलंकी, बशीर अहमद सोलंकी, अब्दुल कादिर रिंद, इल्ताफ़ हुसैन ॾियो, ॾेथो बरकत अली ओठो, जावेद अली ओठो, अब्दुल माजिद उमरानी हेड मास्टर, हुजूर बश्क ओठो ॿियनि खेसि अलविदाई पार्टी ॾेई खेसि गुलनि जी वर्खा कई, खेसि गुलनि जा हार पाराए विया ऐं खेसि सिंध जी सकाफ़त अजरक उॾाए विया। उस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां जंद आराज़ी सेमन शरीफ टल्टी आख़िर में करमपुर जे स्कूल में ड्यूटी जो बाक़ी टाइम ॾेई रिटायरमेंट हासिल कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रिटायर उस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी चयो त मूं हमेशह पंहिंजे शागिर्दनि खे औलाद जिया तालीम ॾिनी, औलाद जिया सम्झंदे खेनि पढ़ायो। मां सिंध जे मिड़नि उस्तादनि जो गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजी औलाद जिया पढ़ाए, पंहिंजे फ़र्ज़ खे यकीनी बणाए, पंहिंजे मुल्क पंहिंजे सिंधी क़ौम जो नालो रोशन कनि। होॾां स्कूल जे उस्तादनि तोड़ी पंहिंजे घर जे फ़र्ज़नि तोड़ी पाड़ी वारनि खेसि मानाइतो आदर भाव कंदे संदसि घर ताईं खेसि जुलूस जे शिकिल में घर आंदो वियो। उन मौक़े ते उस्ताद मोहम्मद यूसुफ भट्टी मिड़नी उस्ताद बिरादरी दोस्तनि ऐं बिरादरी जे माण्हुनि जो थोरो मञियो।